पट थी चुका आहिनि, बिल्कुलु खस्ता हाल आहिनि, उन्हनि जे छतनि मां छापड़ किरी रहिया आहिनि, ॿार जेके आहिनि उस ते वेठा आहिनि। ऐं उन सां गॾु जेका उस्ताद जी ज़िम्मेवारी आहे, उस्ताद आल्सो टीचर इज़ नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इट, मतिलबु उहे पढ़ाइण लाइ तयारु न आहिनि, असांजो मुआशिरो पढ़ण लाइ तयारु न आहे। वालदेन जेके आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि खे बहितर तरीक़े सां स्कूल मोकिलण लाइ तयारु न आहिनि। इन कंडीशन में जेका असांजी जेका स्कूल जी खस्ता हालत हुई, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जमशेर बोज़दार, उते उनखे बूस्टअप करण लाइ असीं इनिशियली प्रोग्राम कई। उनमें सिर्फ़ु मुंहिंजा जेके कज़न आहिनि जेके ड्यूटी गवर्नमेंट जॉब कंदा आहिनि या कंहिं प्राइवेट इदारे में, इनिशियली असां डोनेशन उन्हनि मां गॾु कई, ख़ुदि पार्टिसिपेट कई। जेके गवर्नमेंट जा टीचर हुया हफ़्ते में 2 ॾींहं ईंदा हुया, 2 ॾींहं उन्हनि जी जेकी गैर हाज़िरी हुई, उन्हनि सां जेके ॿारनि जी जेका तालीमी मयार हुई उहा डे बाय डे लो थींदी पई वई। त जीअं असांजा ॿार प्राइमरी जा हायर सेकेंडरी में वेंदा हुआ त उन्हनि जी रिज़ल्ट तक़रीबन 0 जे बराबरि हुई। त उन खे बूस्टअप करण लाइ असीं स्टार्ट कई। असीं गवर्नमेंट टीचर जी जगह असीं 2 प्राइवेट टीचर रखिया। उन्हनि खे तक़रीबन असां 10,000 पर मंथ ईच जेका टीचर आहे 5 सालनि खां पे करे रहिया आहियूं। पोइ उन स्कूल में जेके पढ़ंदड़ जेके ॿार आहिनि उन्हनि खे क़ुरान मजीद जी तालीम पढ़ण लाइ स्पेशल हाफ़िज़ साहब तव्हांजे साम्हूं 5 सालनि खां उहा बि बिल्कुलु कमु सिलसिलो जारी आहे। त असीं जेका उन्हनि में हिकु ॾिठी आहे त गुरबत जेका आहिनि उहा हिकु लानत आहे। अव्हांखे ख़बर आहे जेके ग़रीब ॿार आहिनि, जेके बहितर घरनि जा ॿार हूंदा उहे त पढ़ी प्राइवेट स्कूलनि में बि पढ़ी कंहिं मक़ाम ताईं पहुचंदा, लेकिन असांजी जेका बहिराड़ी आहे तक़रीबन घोटकी मीरपुर माथिलो जे बहिराड़ी जे इलाइक़नि में तव्हां ॾिसो, जीअं जरवारा, यारो लोंडा, गढ़ी चाकर या ॿिया खानपुर मां जा कई इलाइक़ा आहिनि जिते बिल्कुलु ॿार पहुची नथा सघनि। त घोटकी जीअं रोशन तारा स्कूल हिकु वॾो नालो आहे, उन नाले ताईं पहुची सघनि या ॿिया जेके इदारा आहिनि प्राइवेट उन्हनि ताईं पहुची सघनि, त उहे ॿार नथा पहुची सघनि। पोइ उन सां गॾु जेकॾहिं असीं उन्हनि ॿारनि खे छॾे ॾींदासीं त उहे मुआशिरे लाइ बेकार हूंदा, उन्हनि में डे बाय डे गुरबत वधंदी। जीअं उन्हनि जी वालदेन जेका गुरबत में ज़िंदगी गुज़ारी, उहे ॿार बि बिल्कुलु ओड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदा। त उन माहौल खे बहितर करण लाइ असीं जेका इनिशियली स्टेप खई आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जमशेर बोज़ार में, इवन हिन वक़्तु असीं जेका स्टार्ट कई थी तक़रीबन पहिरीं असांजी दोस्तनि जी डोनेशन हुई तक़रीबन 4,000 पर मंथ 5 साल पहिरें। उन में 4,000 ते असीं हिकु टीचर रखी थी, बाक़ी जेका आहे कापियूं पेन पेंसिल उहे मां बाय सेल्फ जेके आहिनि उहे पे कयां थो पियो 5 सालनि खां। त उन सां गॾु जेका असीं मूंखे त लाहौर में डबल जॉब करणी पई। डबल जॉब मतिलबु शेख ज़ैद हॉस्पिटल मुंहिंजी गवर्नमेंट जॉब आहे, उन खां अलावा जेके इन्हनि ॿारनि जूं कापियूं फीस वग़ैरह टीचर्स जा जेके पैसा आहिनि उन्हनि लाइ मां जॉइन कई शालामार हॉस्पिटल लाहौर। हिन वक़्तु जेका मुंहिंजी ड्यूटी टाइमिंग्स आहे उहा तक़रीबन 12 खां 14 घंटा आहे। त अहिड़े हिसाब सां जेका हिकु असीं ॾिसूं था त जेके असांजे ॻोठ जा ॿार आहिनि, जेके असांजे यूसी जा ॿार आहिनि, जेके असांजे तालके जा ॿार आहिनि, जेके असांजे ज़िले जा ॿार आहिनि, उन्हनि ग़रीब ॿारनि खे ॿाहिरि कढण लाइ सिर्फ़ु तालीम ई वाहिद ज़रियो आहे। तालीम खां बग़ैर को बि जेके आहिनि ॿार या इन फ्यूचर कोई बि निकिरी नथो सघे। उन में मूंखे ॿुधाईंदो हलां त असां वटि जेका हिकु रिवाज आहे हिकु कापी कल्चर जी, जेका ॿार टैलेंटेड ना हुजनि, हिकु सिंपली तव्हां ॾिसो हिकु होटल जो बैरो हूंदो, उन वटि बि तक़रीबन BA या FA जी डिग्री हूंदी, लेकिन उन वटि एबिलिटी न आहे, उन वटि निकिरण जी सघ न आहे, उन वटि का ताक़त न आहे त ॿाहिरि निकिरी सघे, पंहिंजे पाण खे मञराए सघे। तव्हां ॾिसो था जेको घोटकी ज़िलो आहे तक़रीबन आहे इंडस्ट्रियल स्टेट आहे, हिकु ज़ून आहे, लेकिन उन में हिन घोटकी जे जेके इन फ्यूचर्स आहिनि उन्हनि लाइ का वैकेंसी न आहे, का जॉब न आहे। त उन हवाले सां जेका तालीम आहे उन स्टैंड जेका इंटरनेशनल स्टैंड आहे या जेका ॿियनि तव्हां ॾिसो पंजाब में या कराची में लाहौर में, उहा स्टैंडर्ड असां वटि हिते थियणु खपे। असांजा जेके ॿार आहिनि अल्हम्दुलिल्लाह असांजे बहितरीनु प्राइवेट स्कूलनि में पढ़नि था, छो जो असां वटि सघ आहे, जंहिं वटि सघ न आहे उहे पंहिंजा ॿार जेके आहिनि पढ़ाए नथा सघनि, उहे ॿार बग़ैर पढ़ाई जे बिट बाय बिट कापी जे ज़रिए अपग्रेड थींदा था वञनि।
और जॾहिं उहे जवान थींदा आहिनि त उन्हनि खे नौकिरी खपे। नौकिरी लाइ असां वटि एबिलिटी न आहे। एबिलिटी न हूंदी त असां न घोटकी में जॉब वठी सघंदासीं न ॿाहिरि वठी सघंदासीं। जेकॾहिं असां वटि बहितर जेका तालीम हूंदी त असांखे अगरि जेकॾहिं घोटकी में बि जॉब न मिले त असां पंजाब में निकिरी सघूं था, बलोचिस्तान में निकिरी सघूं था, या इवन असां आउट ऑफ कंट्री निकिरी सघूं था ऑन द बेस ऑफ एबिलिटी। जेकॾहिं कापी वारी डिग्री हूंदी त असां बिल्कुलु निकिरी न सघंदासीं। इन हवाले सां जेका असां मुहिम शरीक कई आहे घोटकी पढ़ंदो जे हवाले सां, काफ़ी दोस्त मूंसां शरीक थिया। घोटकी कॉलेज मां काफ़ी दोस्त शरीक थिया, काफ़ी प्रोफेसर शरीक थिया। साईं ज़फ़र लाशारी साहब उहो बि हर वक़्तु असां सां गॾु आहे। साईं अली बख्श बोज़दार साहब, आदम पिताफ़ी और बरकत मीरानी जेके आहिनि दोस्त आहिनि, हर वक़्तु असां सां गॾु आहिनि। हीअ कैंपेन जेका हली रही आहे हीअ सिर्फ़ु मक़सदु कापियूं गॾु करणु न आहे, छो जो तक़रीबन 3 लाख ॿार आहिनि घोटकी जा। उन्हनि खे हर ॿार खे असां कापी ॾेई नथा सघूं, लेकिन हिकु इन्वायरमेंट ठाहिण लाइ, हिकु शऊर बेदार करण लाइ हीअ सभु असां करे रहिया आहियूं। त जीअं इनफ़रादी तौर ते माण्हू उथी इहे पंहिंजनि स्कूलनि जी जेके सार संभाल करनि, उन्हनि जी जेका डैमेज हाल आहे उन लाइ उथनि, आवाज़ु उथारनि। जेके उस्ताद स्कूलनि में नथा अचनि उन्हनि खे पाबंद कनि त जीअं हिकु तालीमी सिलसिलो हली सघे। तालीम बराए नाम न हुजे, तालीम बराए टैलेंट हुजे। त उन हवाले सां अल्हम्दुलिल्लाह असां तक़रीबन 4-5 कैंप लॻाए चुका आहियूं। ॾहिरकी में, उन सां गॾु जरबार में, दादलेगारी में ऐं मीरपुर माथिलो में काफ़ी उते कंट्रीब्यूशन थी। कंट्रीब्यूशन मक़सदु इहा न आहे की असां थेला गॾु करे असीं बिल्कुलु आसानी करे अची, लेकिन जेका वस आहे असांजी जेका कोशिशि आहे शऊर बेदारी जी, उहा ऑलरेडी करे रहिया आहियूं। कोविड जे करे हिन वक़्तु असां वटि तक़रीबन 1200 ॿारनि जा जेके बैग आहिनि उहे असां वटि स्टोर थियल आहिनि। उन जी डेटा आहे फेसबुक ते तव्हांखे मिली वेंदी, असांजे पोस्टल मां मिली वेंदी। हर माण्हू खे उन डेटा ते एक्सेस आहे। साईं रऊफ़ साहब वटि बि शायदि व्हाट्सएप ते हुजे, या घोटकी पढ़ंदो व्हाट्सएप ग्रुप आहे, उन में बि डेटा शेयर थियल आहे। जिते जिते असीं कापियूं गॾु करे उन्हनि खे कलेक्ट करे, जेतिरा तव्हांजा पेंसिल हूंदा, पेन हूंदा, जेके बुक्स हूंदा, बैग्स हूंदा, उन्हनि जी मुकमल हिकु एक्सेल ते शीट ठाही वेंदी आहे त घोटकी मां केतिरा पेन, बैग, पेंसिल गॾु थिया। अहिड़े तरीक़े सां मीरपुर, दादलेगारी में जेका बि कंट्रीब्यूशन थी आहे उहा एक्सेल शीट ते बिल्कुलु जमा आहे। ऐं जिते जिते असीं ऑलरेडी ॾेई चुका आहियूं, तक़रीबन 2 स्कूल आहिनि। हिकु आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अलाडिनो हैदराणी, उते तक़रीबन 25 ॿार जेके हुया, जेके मुस्तहिक़ हुया, उन्हनि में असीं बैग ॾेई चुका आहियूं। उन सां गॾु हिकु आहे दरिया खान गबोल, तक़रीबन 52 जेके ॿार हुया प्राइमरी जा, उन्हनि खे ऑलरेडी असीं अमानतूं पहुचाए चुका आहियूं। अहिड़े तरीक़े सां जेका असांजी कोशिशि आहे त जीअं असीं उन्हनि स्कूलनि ताईं पहुची उन्हनि जी हालत बहितर कयूं। साईं DO साहब बि असां सां जेके रिलेशन में आहिनि, एजुकेशन ऑफिसर बि आहिनि, लेकिन अफ़सोस उन्हनि जी तरफ़ां थोरी जेका डिले प्रैक्टिस आहे उहा असांजे माहौल में, असांजी जेका कम्यूनिटी में समायल आहे। त इंशाल्लाह कोशिशि कंदासीं इंशाल्लाह उन हालात खे बहितर करण जी। बाक़ी जेका आहे घोटकी सगा तरफ़ां मां शुक्रगुज़ार आहियां साईं रऊफ़ साहब, साईं आगा साहब, साईं अलाह राय बोज़दार जेका कंट्रीब्यूशन थी आहे, मां तव्हां शुक्रगुज़ार आहियां। ये तव्हांजूं जेके अमानतूं आहिनि इहे बिल्कुलु एक्सेल शीट ते सुभाणे तव्हांखे मिली वेंदियूं, ऐं इन्हनि जी जेका कंट्रीब्यूशन थी आहे, जंहिं स्कूल जी थी आहे, उहे बि डिटेल तव्हांखे मुहैया कया वेंदा। त